उदासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु जी अपडेट आहे ख़ासि करे वीरनि जी बस्ती ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहाणी। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु आहे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयूं वेठा महिरबानी करे हिनखे सब्सक्राइब लाइक शेयर कंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थी सघे। हलूं था अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों, असल में मां ॿुधाईंदो हलां त हाणे बिजार ख़ान खे बि ख़बर पइजी वई आहे शामिर जहिड़ो मैदान में अची चुको आहे। इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो कांटो आहे ऐं मूंखे नुक़सानु ॾेई सघे थो। हाणे बिजार ख़ान शामिर खे बि दुश्मन जे तौर ते सीरियस वठंदो। पहिरियों सीरियस न पियो वठे, हाणे इन शइ खे सीरियस वठंदो ऐं शामिर जे लाइ कंडा उछलाईंदो। ऐं शामिर बि फ़िलहालु त नओं आहे, इन शइ खे नथो सम्झे। अॻिते शामिर बि सम्झी ईंदो। जीअं क़िस्ता ईंदियूं वेंदियूं, कहाणी अॻिते वधंदी त शामिर खे ख़बर पइजी चुकी आहे ऐं वधीक बि पवंदी त अगरि बाज़ार ख़ान जहिड़े खे झुकाइणो आहे त उन जी ज़बान सां ॻाल्हाइणो पवंदो। उन खे ओड़ी वार्निंग ॾियणी पवंदी जीअं बाज़ार ख़ान ॿियनि खे ॾींदो आहे ऐं उन खां पोइ बाज़ार ख़ान जे मथां प्रेशर पवंदो। फ़िलहालु हू बानो वारी जेको धमकी ॾिनी शामिर, उन जी बाज़ार सीरियस कान वठंदो। असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।